अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबरो अया माया बिशारत सुमरो नजर वजनासी खास खबरन ते मुल्क के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। सिंध में बरसात जो पहिरियों स्पेल अॼु शाम या रात का शुरू थींदो। मौसमियात खाते जो चवण आहे त 3 खां 4 जुलाई ताईं कराची में तेज़ बरसात जो इम्कान आहे। कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, थरपारकर, उमरकोट, टंडोलयार ऐं दादू में मींहुं पवंदो। कराची में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। KPK, बलूचिस्तान, पंजाब, सिद्दी, खुस्तार, नसीराबाद ऐं पंचकोर में भी बरसात जो वस्तारो थींदो। मुल्क में कोरोना वायरस विघे 4 मरीज फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 898 नवां केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना वायरस की शरह 4.47% रही। कोरोना वायरस सबब 126 मरीजन की हालत गणतीअ जोगी। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पानी जे वहकरन में बाहि थियण बदिरां मुसलसिल लाथ अचण लगी। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 72,610 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 56,139 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि पानी जे वहकरन में 9,000 क्यूसेक लाथ आई। गुडू बैराज वटि पानी जे वहकरन में लाथ सबब बैराज मां निकिरंदड़ केनाल्स में बि पानी जी सतह घटिजण लगी। सिंध के मुख्तलिफ शहरन में पानी की खोट के खिलाफ आबादगारन तोड़े सियासी समाजी धुरिन तरफा एहतजाजी मुजाहरा ऐं धरना। गढ़ी खैरो ऐं नसीराबाद में आबादगारन जा पानी की शदीद खोट के खिलाफ मुजाहरा ऐं धरना। आबादगारन जो चवण आहे त ज़रई पानी की खोट सबब ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। रानीपुर में अगवा थियल नींगर आदेश बाज़ियाब न थी सघियो। संदसि बाज़ियाबी लाइ शहर में मुकमिल शटर बंद हड़ताल कई वई। जसकम पारां नींगर की बाज़ियाबी लाइ अॼु क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। सिजावल जूणीजो में 9 सालन की नींगरी से मदरसे के तालिब तरफा मुबैना ज़्यादती की कोशिश। नींगरी सोनिया के वारसन तरफा IG सिंध का नोटिस वठण की घुर।